नाज़रीन ककड़ मां वती ब्रेकिंग न्यूज़ पहुचाईंदासीं जिते ककड़ ऐं गाज बंगलो रोड तक़रीबन 2 महीननि बाद बहाल थी वियो आहे। आज़ाद अब्दुल जब्बार ब्रह्मानीअ जी रिपोर्ट मुताबिक़ ककड़ खां थरड़ी जादू शहीद पट गुल मोहम्मद कस्बो गाज बंगलो समेत काछो जे साहिली पटीअ में सवे ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड 2 महीननि खां बाद बहाल थी वियो आहे। गाज बंगलो रोड ॿोॾ सबबु ॿुॾी वियो हो, जंहिंमें वॾा घारा पइजी विया हुआ, जेको 2 महीननि खां बंदि हो। रोज़ सवे माण्हुनि जे अच वञ ॿेड़ियुनि ज़रिए थींदी हुई। अॼु कस्बो वासियुनि जे पंहिंजे मदद पाण तहत एक्सीवेटर मशीन ज़रिए रोड जा घारा बंदि करे रोड खे बहाल कयो वियो आहे। रोड जी बहाली बाद सवे माण्हुनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ककड़ ऐं गाज बंगलो रोड तक़रीबन 2 महीननि बाद बहाल थी वियो आहे।